जे तरफा सदन मुआविनीन जे तरफा हर साल मुनाक़िद थींदी आहे। हिन कॉन्फ्रेंस में हिन फ़कीर जी पहिरीं हाज़िरी आहे। उन जो मशहूर आया ख़ैर मुबारकबाद भी ॾियां थो। इहा उन जी हिम्मत आहे जो हर साल हजरत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले मुबारक जे निस्बत सां ही अजीम शान कॉन्फ्रेंस कनि था। यकीनन उहे मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि। सूरत फातिहा जो आखिरी आयतूं मूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, जिन जे मुनासिबत सां पंहिंजे मुक़र्रर टाइम जे अंदर चंद गुज़ारिशूं अवां जे साम्हूं पेश करण जी सआदत हासिल कंदुसि। अवां असां जंहिं सरज़मीन ते वेठा आहियूं, इहा सरज़मीन हजरत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सदा फयूज़ बरक़ात हासिल करण जे लाइ दरगाह मुबारक ते हाज़िर थियासीं ऐं हिन कॉन्फ्रेंस में भी आयासीं जेका सदन उर्स मुबारक जी सदन नाले सां मुनाक़िद कई वई आहे। सूरत फातिहा जो ये आयतूं जेके सूरत फातिहा जो आखिरी हिस्सो दुआ ते मुश्तमिल ऐं अल्लाह ताला तव्हां असांखे इहा दुआ सेखारी त मुंहिंजा बानो मां रब खां हिन तरीक़े सां दुआ करो। मां तबरुकन उन आयतुनि जो तर्जुमो पेश करे ऐं उन जे मुनासिबत सां अर्ज़ कयां थो। उसां गॾिजी वॾी आवाज़ सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। आवाज़ करो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़ी आवाज़ से पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बड़ी आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मूंखां ही दुआ घुरो हिन तरीक़े सां इहदिनस सिरातल मुस्तकीम। या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन्हनि जे रस्ते ते हला जंहिंजे मथां तो रब नेमत फरमाई इनाम फरमायो। गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन जंते गज़ब थुला मौला उन्हनि जे रस्ते ते भी न ऐं जेके गुमराह आहिया या अल्लाह उन्हनि जे रस्ते ते भी न असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए जंहिंजे मथां तो रब नेमत फरमाई आहे।
इन दुनिया दे अंदर जेको भी मानू पाण के मुसलमान सदाए थो, जेको भी पाण के मुसलमान समझे थो, नमाज पढ़ंदो, नमाज जे अंदर सूरत फातिहा जी तिलावत कंदो, बगैर कंहिं फर्क जे जंहिं माण्हूअ जी दावा आहे त मां मुसलमान आहियां, चवे थो त मां मुसलमान आहियां, हुजण न हुजण इहो अलॻि मसलो आहे, पर हुन जो चवण आहे त मां मुसलमान आहियां, दावा करे थो इस्लाम जी, ज़रूर हाणे हुनखे नमाज़ 5 वक़्त पढ़णी पवंदी ऐं नमाज़ जे अंदरि हुनखे सूरत फातिहा पढ़णी पवंदी। हाणे हर हिकु सूरत फातिहा में नमाज़ जे अंदरि अल्लाह ताला खां इहा दुआ घुरे थो, मौला असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलाए, या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हलाए। सिधो रस्तो कंहिंजो रस्तो आहे? अल्लाह खुद फरमायो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, सिधो रस्तो उन्हनि जो आहे जंहिंजे मथां अल्लाह जो इनाम आहे, ऐं अल्लाह जो इनाम कंहिंजे मथां आहे। क़ुरान करीम में अल्लाह ताला ॿी जाइ ते ॿुधायो, अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा आसे पासे वाला सभी सुभान अल्लाह चओ। अल्लाह इनाम कहते फरमायो नबीयत ते चओ सुभान अल्लाह, सिद्दीक़न ते, शहीदन ते, नेकन सालिहन बाधन ते। हाणे ये 4 जमातूं हन जंहिंजे मथां अल्लाह जो इनाम आहे। ये उहे 4 जमातूं आहिनि जंहिंजे मथां ख़ुदा नेमत फरमाई। हाणे जेको बि नमाज़ पढ़े थो, सूरत फातिहा पढ़ंदो, नमाज़ में अल्लाह खां दुआ घुरंदो, या अल्लाह सिरात मुस्तक़ीम ते हलाए, सिधे रस्ते ते हलाए। हाणे सिधो रस्तो त उन्हनि जो रस्तो आहे जंहिंजे मथां अल्लाह नेमत फरमाई, सिरात मुस्तक़ीम उन्हनि बंदनि जो रस्तो आहे जंहिंते अल्लाह जो इनाम। हाणे अल्लाह जो इनाम इन्हनि 4 जमातुनि जे मथां मालूम इहो थियो, जेको इन्हनि 4 जमातुनि जो रस्तो आहे उहो ई हक़ीक़त में सिरात मुस्तक़ीम। नमाज़ में हर नमाज़ी सवाल करे तो, अल्लाह ताला खां दुआ घुरे तो, मौला मूंखे नबीअनि जे रस्ते ते हलाए, सिद्दीक़नि जे रस्ते ते हलाए, शहीदनि जे रस्ते ते हलाए, नेकन सालिहन बाधन जे रस्ते ते हलाए। छो त सिरात मुस्तक़ीम इन्हनि जो ई रस्तो आहे ऐं उन्हनि जो ई रस्तो असां तव्हां असां नमाज़ में अल्लाह खां घुरूं था। जॾहिं नमाज़ जे अंदरि नमाज़ी नमाज़ जे दौरान, हालांकि नमाज़ अल्लाह जी आहे, बीठो अल्लाह जे अॻियां है, ख़ुदा जे हुज़ूर में हाज़िर आहे, त हुअण त ईअं घुरबो हुयो त अल्लाह खे ईअं माण्हू अर्ज़ करे या त या अल्लाह असांखे पंहिंजे रस्ते ते हलाए, लेकिन ईअं नमाज़ी सवाल कोन थो करे ऐं अल्लाह बि इहा तालीम कान ॾिनी, ख़ुदा बि इएं कोन सेखारियो त मूंखां हिन तरीक़े सां दुआ घुरो त मौला पंहिंजे रस्ते ते हलाए। नमाज़ीअ खे अल्लाह सेखारियो हुयो आहे त मां रब खां घुरे थो त इहो घुर त मौला नबीअनि जे रस्ते ते हलाए, सिद्दीक़नि जे रस्ते ते हलाए, शहीदनि जे रस्ते ते हलाए, असांखे नेकनि जे रस्ते ते हलाए। बोले आवाज़ अञा वॾी आवाज़ सां थोड़ी मां वदाहतूं कया, नाराज़ न थिजो। कुछ माण्हू सोशल मीडिया ते वेठा, फेसबुक ते वेठा, अंदाज़ उन्हनि जो इहो आहे, हिकिड़ो अमरा वेठो आहे, चवे तो बाबे तो कोई शइ नहीं, नालो कोन तो खणा, सभिनी खे ख़बर आहे, चवे तो बाबे तो कोई शइ नहीं, माना सिद्दीक़, शहीद, सालिह, नेक बाना अल्लाह जा
चवे तो ये त काशे कोन के छा तो नमाज कोन थो पढ़ी मुसलमान पाण खे सनाई थो त जरूर तू नमाज भी पढ़ने नमाज जे अंदर तू अल्लाह का सवाल करी थो मौला मूंखे सिधे रस्ते ते हला वो सिधो रस्तो आ उन्हनि जो रस्तो जंहिं ते अल्लाह जी नेमत आ अल्लाह जो इनाम इन्हनि चइनि जमातुनि जे मथां आहे नबीयन सिद्दीक़न शहीदन सालिहन जे मथां नमाज में त तू उन्हनि जो रस्तो थो अल्लाह खां घुरी अल्लाह जे तालीम जे मुताबिक़ अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ त हिन तरीक़े सां रब खां दुआ घुरो अल्लाह त पाण फरमायो आ त मूंखां नबीयन सिद्दीक़न शहीदन सालिहन जे रस्ते ते हलंदी मां खां दुआ घुरो अरे तू चवी त बाबे तो कोई शय नहीं माना ये नेक साले अल्लाह जा माना कुछ भी को नमाज अल्लाह त नमाज में त अल्लाह असा के दुआई या सिखारिया त मुखा इनन जो रस्तो घुरो मौला इनन जे रस्ते ते हला अर्ज यो पे कयो तो होर तो ये घुरजे हा नमाज अल्लाह जी आ बीठा त अल्लाह जे हुजूर में आयो घुरो के दुआ अल्लाह का ऐ वरी घुरो तो छा था नेक जे रस्ते ते हला सिखारो गलावी हिया गुरु भला गर्जियो कयो न भला पंहिंजे रस्ते ते हला अल्लाह असा के जदई आ तालीम ॾिनी त खुदा असा के यो ॿुधायो त जेको इन्हनि चइनि जमातुनि जो रस्तो आहे हक़ीक़त में रब जो उहो ई रस्तो आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हाणे नमाज में जंहिं गुरु मां नबीअ जे रस्ते ते हला अल्लाह के अर्ज़ कई सिद्दीक़ जे रस्ते ते हला ऐं जॾहिं ॿाहिरि नमाज खां निकिरे चवे थो नबीअनि खे मां नथो मञा या नबीअनि जी बेअदबी करे अंबिया जी गुस्ताखी करे या सिद्दीक़नि खे मञण जे लाइ तयारु कोन्हे सिद्दीक़नि जे सरदार सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़ात खे मञण जे लाइ तयारु कोन्हे या शहीदनि खे मञण जे लाइ तयारु कोन्हे को सालिहनि नेकनि ॿारनि खे मञण जे लाइ तयारु कोन्हे त इहो माण्हू नमाज में सचो कॾहिं बि कोन चइबो नमाज में सचो आहे जो नमाज जे अंदरि जंहिंजे रस्ते ते हलण जी अल्लाह खां दुआ घुरे थो त नमाज खां ॿाहिरि बि उन्हनि जे रस्ते ते हले नमाज में घुरी मौला हिन चइनि जमातुनि जे रस्ते ते हला वरी जॾहिं ॿाहिरि अमराह निकिरे थो चए थो त नेक सालिहनि जे रस्ते ते हलण जी ज़रूरत ई कान्हे शहीदनि खे मञण जी ज़रूरत ई कोन्हे सिद्दीक़नि जे सरदार हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मञण जी ज़रूरत ई कोन्हे को अंबिया अलैहिस्सलाम जी बेअदबी थो करे उन जो वाज़िह मतिलबु इहो आहे त इहो माण्हू नमाज में कॾहिं बि सचो कोन्हे नमाज में आयो ज़रूर पढ़े ज़रूर फातिहा बि दुआ भी घुरे पर यो सच्चो कोने छो त नमाज खां जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त ख़ल्क़ खे रोके थो त अंबिया अलैहिस्सलाम शुहदा सिद्दीक़ीन सालिहीन अल्लाह जा नेक माना बंदा उन्हनि वटि वञण जी ज़रूरत कान्हे का उन्हनि जे आस्थाने ते हाज़िरी ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे का उन जो मतिलबु इहो थियो त जेको नमाज में हिन सवाल कयो हुयो जॾहिं नमाज खां ॿाहिरि निकितो त बिल्कुलु उन जे बरअक्स उन जो मामूल आहे उन जो मतिलबु इहो थियो त नमाज में सचो कोन्हे को जेको नमाज में घुरे ॿाहिरि उन्हनि जे रस्ते ते हले इहो नमाज में भी सचो त ॿाहिरि भी सचो जेको नमाज में घुरे ॿाहिरि उन जे रस्ते ते न हले उन जो मतिलबु आहे त नमाज में इहो सचो कोन्हे को इहो नमाज में कूड़ो आहे इहो नमाज में मुनाफ़िक़ आहे नमाज में सचो उहो आहे जंहिंजे रस्ते ते हलण जी नमाज में अल्लाह जे हुक्म जे तहत न दुआ घुरी आहे ॿाहिरि जॾहिं हले थो त चइनि जमातुनि जे रस्ते ते हले अल्हम्दुलिल्लाह तमा हर तरफ निहारींदा त पूरी दुनिया जे अंदर जेके या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुसलमान आहिनि हकीकत में इहे नमाज जे अंदर सच्चा आहिनि छो त नमाज में जेको सवाल कंदा ॿाहिरि बि चइनि जमातुनि जे रस्ते ते हलंदा अॼु तव्हां असां हिन जाइ ते हिन सरज़मीन ते जंहिं जे नाले सां मनसूब रब रोज़े घड़ी कॉन्फ्रेंस में वेठा आहियूं
ये वो ज्वाला जेके दुनिया इमाम अल आरिफीन सदे सुभान अल्लाह नारो लगायो तो सभी जोरदार इमाम अल आरिफीन आरिफन जो इमाम सुभान अल्लाह वॾी आवाज़ समझो असांखे शिकायत कान्हे पर थींदी बि ज़रूर कुछ माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके सम्झनि अञा ॻाल्हि खे लफ़्ज़ जे माना खे बि कोन था ऐं वरी पंहिंजनि बुज़ुर्गनि खे हिन लक़ब खे खणी ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जे मथां लिखण जे लाइ हमरा फेसबुक ते तयार वेठा अबा फलाणो इमाम अल आरिफीन अबा तुंहिंजो बुज़ुर्ग तुंहिंजो मुर्शिद ठीकु आहे असां कुझु बि न चवंदासूं छो त असांजे मुर्शिद असांखे इहा तालीम ई निकाल ॾिनी आहे इस रोदे वाले फरमायो जेको पंहिंजे मुर्शिद जो ऐब थो कढे यानी इहो पंहिंजे मुर्शिद जो ऐब थो कढे पंहिंजे मुर्शिद जो ऐब न कढ उनजी उनखे बि इज़त ॾे छो त अल्लाह जा जेके बि वली आहिनि सभु हिकु जिस्म जान असांखे अदब जी तलकीन पर माज़रत सां था चऊं तव्हां लक़ब ॾियण वारा त अहिड़ा वेठा आहियो तव्हांखे लक़ब ॾियण जी ख़बर बि कान्हे त हिन जी माना छा आहे ख़बर माना जी कान्हे हमरा फेसबुक ते लिखी छॾियो त बा फलाणो बुज़ुर्ग इमाम अल आरिफीन अबा इमाम अल आरिफीन त मुर्शिद रोदे घणी रहबर सुभान अल्लाह खबर आरिफ जी भी काने इमाम अल आरिफीन त वॾी शइ आहे आरिफन जो इमाम खबर न आहे अलाए घणा आरिफ ठाहियो जन जो इमाम ठाहियो रोदे दड़ी रहबर त उहो मज़बूता शरी में अचे थो हज़रत पीर से रोदे वारे रज़ी अल्लाह ताला नु के अर्ज़ कयो त क़िबला चवनि था त जेको आरिफ हूंदो आहे अल्लाह जो आरिफ बंदो ख़ुदा जी जेके मारिफत हासिल आहे वो ॿ रकाता नफ़िल पढ़े ऐं पूरी दुनिया अल्लाह जी इबादत करे पूरी दुनिया जे इबादत खां आरिफ जे 2 रकातुनि जो सवाब मथे फकीर कयो सवाल इमाम अल आरिफीन हजरत पीर से रोदे दड़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो फकीर नफ़िल त वॾी ॻाल्हि आहे तो चयो त आरिफ जो बरकात नफ़िल ऐं जान जी सॼे जान जी पूरी इबादत आरिफ जे 2 रकातुनि जो सवाब मथे आहे पाण फरमाए त आरिफ बरकात पढ़ंदो वुज़ू कंदो तकबीर तहरीम चवंदो पहिरीं रकात पढ़ंदो ॿी रकात पढ़ंदो उन जूं 2 रकातूं त तमामु वॾो सवाब जो रखंदो पर आरिफ जेको साह खणंदो आहे माण्हू जॾहिं साह खणंदो आहे हिकु लम्हे में ॿाहिरि वेंदो आहे ॿिए लम्हे में वरी वापसि ईंदो आहे पीसे रोज़े वारा फरमाईंदा आरिफ जो हिकु सिर्फ़ साह खणणु सॼे जग जहान जे इबादतुनि खां मथे जोरदार नारो लगायो जंहिंखे आरिफन जो इमाम चवंदा सुभान अल्लाह हाणे फरमाए त आरिफ को साह खणे आरिफ जो हिकिड़ो साह खणण ऐं पूरी दुनिया अल्लाह जी इबादत करे सॼे जग जहान जे इबादतुनि खां आरिफ जे हिकु साह जो मक़ाम मथे बलहुदा शरीफ में एक मिसाल बयान थियल एक शख्स वयो हज जे लाइ अरफात में पहुतो त हिन जे पहुचण खां पहिरियां नाईअ जो सिज लही सिज लथो त माना अरफात में हाज़िरी कान थी सघी हज न थियो पातो त थधो छाह कयो थधो साह जो खई त ॿियो बीठो जियां दा थधो साह कयो अथई जे परे खां पंधु करे आयुसि पहुची कोन सघियुसि सिज लही वियो हज खे कोन रसी सघियुसि जे मां 7 हज कया या केतिरा हज कया उन्हनि जो सवाब तोखे थो ॾियां सिर्फ़ इन थधे साह जो सवाब आशिक़नि जो साह बि साह वाजो सुभान अल्लाह पढ़ो ला इलाहा
इल्लल्लाह ला इलाहा और आवाज़ ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हिकु साहो जग जहान जी इबादत खां मथे अहिड़ो हिकु न अहिड़ा लखे आरिफ उन्हनि जो इमाम हज़रत पीर साईं रोज़ी धणी रज़ियल्लाहु अन्हु। खबर हमरान के चुप काने माना जी खबर काने लगे बजी पर हमरा प्यार वेठा ॾियण जे लाइ मोट हिकिड़ो मौलवी साहब किताब खणी आयो हुन किताब लिखियो हुन किताब में हिकिड़े बुज़ुर्ग खे लक़ब लिखियो हुई माहताबे नुबुवत मूं हुनखे ॾिसी मूं चयो हे छा लिखियो अथई जिसे लक़ब हल ॾींदा आहिनि बुज़ुर्गनि खे हुजने माना अचे थी महताब जी माना छाए सही छाए या भी खबर काने महताब जी माना है चंड माना जंहिंखे तो लिखियो आहे इहो नुबुवत जो चंड हे कम त काद्यान खां बि टपी वियो हे जेको तो लक़ब लिखियो आहे दरवेश जे लाइ जंहिंजे लाइ लिखियो अथई मूंखे ख़बर आहे किताब मूं वटि पियो आहे जंहिंजे लाइ लिखियो अथई हे त बाबा काद्यान खां बि कम तो वधाए छॾियो तो नुबुवत जो महताब बनायो आहे इन बुज़ुर्ग खे हालांकि असांजो अक़ीदो आहे त मदीने वारे ते अल्लाह ताला नुबुवत खे ख़त्म फरमायो क्या खबर कितने तारे छुप गए क्या खबर कितने तारे खिले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी सबसे आला सबसे बाला हमारा नबी वही आवाज़ आ जाओ सुभान अल्लाह अल्लाह हुजूर ने नुबुवत खत्म फरमाई ही तो को तो लक़ब लिखियो आ तो हुनन हमरान खां ॻाल्हि चाले छॾी या त किताब खे कर बंद या इनखे बि ड्राह ऐं तौबा में वञी कर अजीब हाल आहे किताब भी लिखी आयो मौलवी भी पाण खे सराए जो पर ख़बर ठुको काने का त आम ख़ल्क़ जेका फेसबुक ते वेठी आहे जंहिंखे तो वणे तंहिंखे ॾाढो लक़ब वेठा ॼण ख़बर आरिफ जे माना जी भी काने का इमाम लारफीन लिखंदा असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे असांजी मुहबत आहे असीं सम्झूं था त अहिड़नि आरिफनि जो जंहिंजो हिकु साह जग जहान जे इबादतुनि खां मथे आहे अहिड़नि लखनि आरिफनि जो इमाम हज़रत रोज़े धणी ज़ोर सां सुभान अल्लाह चओ हज़रत रोज़े वारो हुआ सैयद हसन शाह जीलानी सोई शरीफ वारो खलीफो हो पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दावत करे वठी वियो पीसे खे पंहिंजे ॻोठ चओ सुभान अल्लाह हज़े मुर्शिद जो घर जल छा था खलीफे अर्ज़ कयो शाह साहब सैयद हसन शाह जीलानी ये माण्हू न चई जमात अबो गद थिया फुको अचे पीसे जे ज़ियारत जे लाइ गॾिजो जेसे अॼु मूंखे इजाज़त जो त मां ऐलान कयां इसे फरमायो कहिड़ो ऐलान करे जिसे ऐलान इहो कयां जंहिंखे जन्नती थियणो आहे अचे मुंहिंजे मुर्शिद जो दीदार करे सुभान अल्लाह जेके जन्नत हलणो अचे मुझे मुर्शिद जो दीदार करे
मुर्शिद तो मुर्शिद हो जाओ सुभान अल्लाह पर मुरीद भी बाकमाल हो जाओ। इसे रोज़े आरे फरमाए शाह साहब हसन शाह यो पंजे लाए लाल कर जेके जन्नत हलणो आ हसन शाह जो जे दीदार करे जे मुरीदन जो यो मकाम रोज़े धनी न बरजे खुलफा जो यो मकाम मुरीदन जो यो मकाम जो उन जे दीदार करण वारा जन्नत हलन था। इसे रोज़े वारा फरमाइन था शाह साहब यो पंहिंजे लाइ ऐलान कर हज़रत बायज़ीद बिस्तामी भी अहिड़ी ॻाल्हि कई हुई मलफूज़ा शरीफ़ जे अंदरि उहा भी लिखियल आहे त जेको बायज़ीद बिस्तामी जो दीदार कंदो जन्नत हलंदो जहन्नम कोन हलंदो। हज़रत महबूब सुभानी कुतुबे रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौसुल आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु ने फरमायो हो तूबा लिमन रानी और आमरानी पाण फरमाईंदा जे मूंखे ॾिठो उनखे मुबारक आहे उहो जन्नत दिया जे मूंखे ॾिसंदड़ खे ॾिठो सो बि जन्नत हलंदो। तो सुभान अल्लाह हज़रत पीसे रोज़े वारे खां इजाज़त घुरी है पाण फरमायो हसन शाह पंहिंजे लाइ इहो ऐलान कर अचो जेको मूंखे ॾिसे सो जन्नत हलंदो। माना जॾहिं मुरीद जो इहो मक़ाम आहे ख़लीफ़े जो इहो मक़ाम आहे मुरीद जो इहो मक़ाम आहे त मुर्शिद रोज़े धणी रमण जो मक़ाम आहे। पढ़ो ला इलाहा जिक्र में सुस्ती न कयो। इसे रोज़े धनी रज़ियल्लाहु तआला अन्हु आया माण्हू मुरीद थियण सिलसिले पाक में दाखिल थिया इसे जन फरमायो त हिनखे ज़िक्र सेखारियो उस्तादी भी त खपे न बाबा हिनखे जमात खे फरमायो ज़िक्र सेखारियो जमात लगी हुनखे ज़िक्र सेखारण हिकिड़ो जेको आहे सो माशाअल्लाह जोश जज़्बे सां जो ज़िक्र करे ॿियो वरी आहिस्ता आहिस्ता जमात पढ़ण में वही सुस पुस कई तबसरो कयो ही जेको ॾाढा तो ज़िक्र करे वाह जो ज़िक्र कंदो बाक़ी ही जेको आहिस्ता तो करे छल इहो ज़िक्र करे हाणे त करे तो को कंदो अलाए कोन कंदो। हज़रत पीसे रोज़े धनी रज़ियल्लाहु तआला अन्हु उन्हनि जे तबसरे खे पंहिंजे कननि मुबारकनि सां ॿुधो पाण फरमाईंदा पोइ करे या न करे या त बाद जी ॻाल्हि आहे पर जेको हिन वक़्त करे तो उन जो शाहिद मां बि आहियां। अल्लाह नारे हिकिड़ो फ़कीर हो वो पाण त वेसा वारो मज़बूत मुरीद हो पर उन जी वालिदा हुई अमड़ हुई उहा मुरीदानी कान पुट चवंदो हुअसि हल मुंहिंजे मुर्शिद जो दीदार बि कर मुरीद बि थी चवंदी न बाबा मां कान हलंदसि छो जी मां हज़रत गौस सकलैन महबूब सुभानी जी मुरीदानी ठीक है महबूब सुभानी जी तू मुरीदानी आई आही पर गौस सकलैन रज़ियल्लाहु तआला अन्हु के वक्त गुजरियो आ हली मुर्शिद मुंहिंजे जो दीदार कर ऐं बैत बि कर ज़ाहिर आहे उहे बि तोखे कादरी सिलसिले गौसुल आज़म जे में दाख़िल हुन जी वालदा ज़िंदगी न हकीर जो तो हिकु रात अम्मा सुती पई जो सुभान अल्लाह वॾो मीनार आहे उन मीनार जे मथां हिकिड़ो मज़बूत नूरानी सूरत वारो वेठो आहे उन जे चौधारी सुफ़ो लॻियो पियूं आहिनि उहा फ़कीराणी फ़कीर जी अमड़ पुछे थी हे मीनार छाजो मथे जेको वेठो आहे सो केरु इन जे चौधारी जेके सुफ़ो आहिनि सो कंहिंजो माण्हू ॿुधायो जेके चौधारियूं सुफ़ो ॾिसी थी इहे हुज़ूर जे उम्मत जे आलमनि जो हाफ़िज़नि जो वलीअनि जो आहिनि ऐं उन जाइ ते उनखे हज़रत गौस सकलैन माना महबूब सुभानीअ जो बि दीदार थियो
उन मीनार ते जेको मथे वेठो हुयो फकीर जे वालदा जो ॾिठो उन जी सूरत हू बहु उहा ही जेका मुर्शिद रोज़े धणी रहबर जी सूरत हुई। सुभान अल्लाह। ख्वाब मां जो सुजाग थी काथे लखी। सुभान अल्लाह। खुदी दो न शिकार को वाली लखी फकीरानी उता निकली न को हम न को तम सुबह सा सवेरे सा निकली मर्द बे पोते दरगाह दे पता फकीरानी पेरा पई जिए भी से रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं आई मुरीदानी थियण जी ख्वाहिश ॾेखारी इरादो ॾेखारी पाण उनखे फरमायो हूअं त को न पे आईं चाहबो को लॻुई तॾहिं आईं इन खां पहिरियां त तूं बि अचण जे लाइ तयार कोन हुईं यानी पीसे जन उनखे ख्वाब जे तरफ़ इशारो फरमायो राति ॾिठो हुई तॾहिं अॼु हली आई आहीं। सुभान अल्लाह चओ। हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जूं बरकतूं अज़मतूं सनन सिलसिले जूं दुनिया में भी आहिनि क़बर में भी हूंदियूं त इंशाअल्लाह आख़िरत में भी हूंदियूं। हिकिड़ो फ़क़ीर हो ज़िक्र फ़िक्र जी पाबंदी जे तो मां घटि कंदो हुयुसि जे तो एक रात मां सुतो पियो हुयुसि सुतो पियो निंड में मां ॾिसां थो त ॿ माण्हू हिकिड़ा आया ॿिन्हिनि जे मूंखे पकड़े मूंखे हा भैया माना दोज़ख जहन्नम ॾे छिकियो था वञनि। हिकिड़ो खूह आहे उन खूह जे अंदरि मूंखे लेटाइनि था ऊंधो करे खूह में उछलाइनि पिया। साम्हूं हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु अची विया जॾहिं ख्वाब में ॾिसां थो पाण फरमायो हिनखे आज़ाद कयो हिनखे छॾियो छो त ही मां मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जो मुरीद हथ खणी उन्हनि मुंहिंजा मुंहं कढिया जॾहिं मां उन खां बाद में सुजाग थियुसि जेतो 3 साल हाणे गुज़री विया न को मुंहिंजी नमाज़ क़ज़ा थींदी आहे न को क़ादरी सिलसिले वारो ज़िक्र क़ज़ा थींदो। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो ज़िक्र मुबारक मलफूज़ा शरीफ में अचे थो से रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त हिकिड़े बुज़ुर्ग खां सवाल थियो तवज्जो आहे भेरे ने आयो सुभान अल्लाह जो अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। उन खां सवाल थियो कहिड़ो इंसान जे वजूद जे बण जे मथां शैतान ऐं नफ्स जे ख़्यालनि जी बारिश पई अचे कीअं उन मां जान छॾाइजे। ज़ाहिर आहे शैतान ऐं नफ्स जॾहिं पंहिंजा ख़्याल थो जे विझे वस्र सां थो विझे वजूद जे बण खे ख़राब थो करे विझे बुजुर्ग पीसे फरमाइंदा बुजुर्ग उनखे जवाब ॾिनो अबा ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र थई उन जी वञी ज़रब लॻाए अल्लाह जो ज़िक्र थींदो त न को शैतान वेझो ईंदो न को नफ्स वेझो थींदो। तू न जॾहिं ज़िक्र कंदे त इहे जेके वजूद जे वण जे मथां जेके इहे वण पखी था अचनि शैतान ऐं नफ्स जे ख़्यालात वारा तुंहिंजे वण खे कंदे करण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र कंदे इहे भॼी वेंदा। इसे फरमायो जवाब उन बुजुर्ग जो सही आहे पर पाण फरमाईंदा त असां वटि इन जो ॿियो बि हिकिड़ो ॾस आहे कहिड़ो इसे रोज़े वारा फरमाइनि था घणी तूं या ठार हकलींदे घणा नफ्स शैतान जे ख़्यालनि वारा पखी उॾारींदे
हिकड़न खे भजाईंदे वरी ॿिया ख्याल ईंदा उन्हनि खे भजाईंदे टियां ख्याल ईंदा जेसीं ताईं इहो वण वजूद जो बीठो आहे तेसीं ताईं पिया नफ्स जा शैतान जा ख्याल ईंदा तुंहिंजे वजूद जे वण खे गंदे करण जी कोशिश पिया कंदा पाण फरमाईंदा घणा भजाईंदे असां वटि उन जो हल इहो आहे इन वजूद जे वण खे वठ वण खे ई ख़तम करे छॾे न को वणु हूंदो न को ते गंदा पखी ईंदा इहो वणु वण जो मतिलबु इहो न पाण खे वठी खणी मारे छॾे बंदूक खणे न पाण फरमाईंदा इन वण खे ख़तम करण जो मतिलबु इहो आहे पंहिंजे अना खे ख़तम कर चओ सुभान अल्लाह तकब्बुर छद वॾाई छद अना छद ज़िद छद हथ छद नफ्स जूं जेके इहे सिफ़तूं बुरियूं आहिनि उन्हनि तां हथ खणो अना खे छॾणो माना पंहिंजे पाण खे फना करणो जॾहिं अना तुंहिंजो अना वारो वण ई कोन हूंदो त न को हूंदो वण न को ईंदो शैतान न को हूंदो नफ्स तूं पाक रहंदे मलफूज़ा शरीफ में अचे थो हज़रत पीसे रोज़े ज़नी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सवाल कयो वियो कहिड़ो इन में तव्हां असांजे लाइ दर्स आहे सबक़ आहे ॿुधो सवाल इहो थियो असीं फ़क़ीर मुरीद हुज़ूर में अचन बि घणो था पर फैज़ तो इतना पिराइनी पुता फैज़ को थोड़ा था पिराए इहो छो हज़रत पीसे रोज़े ज़नी रज़ी अल्लाह ताला ने फरमायो पाण फरमाइनि था जेकॾहिं अचो वञ सां फैज़ मिले हा अचण सां वञण सां खाली आयो वरी वियो वरी आयो वरी वियो वरी आयो वरी वियो बार बार अचण सां अगर कंहिंखे फैज़ मिले हा पाण फरमाईंदा कासिदनि खे मिले हा जेके पैगाम खणी ईंदा आहिनि कासिद पैगाम खणी अचण वारा हर हर कंहिं न कंहिं जो पैगाम खणी ईंदा आहिनि जेकॾहिं खणी अच वञण रखण सां फैज़ मिले हा त पोइ कासिदनि खे मिले हा पर जेकॾहिं तस्बीह जे खड़काइण सां विर्दनि ऐं वज़ीफ़नि सां फैज़ मिले हा त पोइ आम मौलवी मुल्लनि खे वञी मिले हा जो उन जी तस्बीह जे खड़काइण जी वठ सठ लगी पई हूंदी आहे पाण फरमाईंदा खणी अच वञण सां बि फैज़ कोन मिलंदो आहे ऐं घणनि विर्दनि वज़ीफ़नि तस्बीह ठकाइण सां तव्हां विर्द वज़ीफ़ा पढ़ंदो उहो त सवाब मिलंदो पर फैज़ माण्हूअ खे मिले उहो कोन मिलंदो क़िबला कहिड़ी शइ सां फैज़ मिलंदो हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा त फैज़ मिलंदो नफ्स जे मुखालफ़त करण सां नफ्स जी मुखालफ़त कर न नफ्स जेको बुरो कम जो ख्याल ॼाणाए माण्हू वञे भॻो वञे नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे पूरे करण जे पुठियां माण्हू हुजे इनखे फैज़ कोन मिलंदो फैज़ मिलंदो तॾहिं जॾहिं नफ़्स जी ख़्वाहिशुनि जी मुखालफ़त करे फ़क़ीर अर्ज़ कयो कि भला नफ़्स जे ख़्वाहिशुनि जी मुखालफ़त भला कीअं थींदी अहिड़ो को नफ़्स हुजे जंहिंसां नफ़्स कंट्रोल में हुजे ऐं नफ़्स जे ख़्वाहिशुनि जी मुखालफ़त बि थिए ऐं फैज़याब बि थियो पाण फरमायो नफ़्स जी मुखालफ़त हेॾे तवजो कयो सुभान अल्लाह नफ़्स ते कंट्रोल उन जो हूंदो जेको इहो यकीन रखंदो त मां जिथे बि हुजां मुंहिंजो मुर्शिद मूंसां गॾु हूंदो आहे जेको पंहिंजे मुर्शिद जे रूह खे पाण सां गॾु मञींदो उन जो ई नफ़्स कंट्रोल में रहंदो बाक़ी हाणे जेको चवे त मां आहियां हिकिड़े पासे रे मूंखे मुंहिंजो मुर्शिद ॾिसे कोन थो मां परे वेठो आहियां मुर्शिद मुंहिंजो परे वेठो आहे न मुंहिंजा आदा जेको पंहिंजे मुर्शिद खे पाण सां गॾु मञींदो गॾु सम्झंदो इसे फरमाईंदा उन जो ई नफ़्स कंट्रोल में रहंदो ऐं फैज़ बि उन खे ई मिलंदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह
इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत से रोज़े दनी रज़ी अल्लाह ताला अन्हु त जमात जे मथा एतरा मेहरबान हा। चलो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। एतिरा महिरबान हा जो पाण हिकिड़े सफ़र तां मोटिया, कलात जे सफ़र हिकिड़ी जाइ ते रहिया, जमात खे बुखार अची वियो। बुखार जे करे जमात कमज़ोर थी पई, ज़ईफ़ थी पई। फ़कीर आओ चए थो मां रात जो हुयुसि, पोइ मां हलियो वियुसि शहर जे मस्जिद में सुतुसि। सुबुह जो मां वापसि अचां, मुंहिंजो ॾिठो हज़रत पीर से रोज़े दणी रज़ी अल्लाह ताला अन्हु सफ़ा बिल्कुलु ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी विया हिक रात में। मूं अर्ज़ु कयो कि भला हिक रात में मां रात जो वियोसि, अवां सिहतमंद हा, ठीकु हा, हाणे आयो आहियां, रात जा चंद कलाक गुज़री विया, अवां बिल्कुलु ज़ईफ़ थी विया, कमज़ोरी अची वई आहे। पाण फरमायो फ़कीर ॻाल्हि ही आहे, जमात खे बुखार आयो हो, जमात खे तकलीफ़ थी हुई। असां अल्लाह जे हुज़ूर में जे इहा दुआ घुरूं हा त या अल्लाह जमात जी तकलीफ़ माफ़ फरमाए। इहा त पंहिंजे जाइ ते थिए हा, पर असां इहो सोचो त जमात खे जेका तकलीफ़ आहे उहा असां सां बर्दाश्त कयो, माना जमात जी तकलीफ़ असां ते अचे, जमात हमेशा ख़ुशगुर रहे। पाण फरमायो रात असां इहा दुआ घुरी, असां इहो सोचो त जमात खे बुखार अची वियो आहे, जमात तकलीफ़ में आहे, इन्हनि जी तकलीफ़ असां पाण ते बर्दाश्त कयूं था। बसि उन खां बाद में जिस्म में ज़ोफ़ अची वियो, कमज़ोरी अची वई, असां खां जमात जी जेका तकलीफ़ हुई सा बर्दाश्त कान थी। ज़ोरदार नारो लॻायो त ख़बर पए। ये हलंदे हलंदे पीसे हिकिड़े खे हथ खां वरितो, हज़रत पीर से रोज़े दणी रज़ी अल्लाह ताला अन्हु ये हथ खां जो वरितो, ये वठी जो अॻिते हलिया त हुन अर्ज़ु कयो कि भला हथ वरितो अथव मुंहिंजो छॾिजो न। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अवां हथ जो मुंहिंजो वरितो आहे, मुंहिंजो हथ छॾिजो न। पाण फरमायूं छॾण जे लाइ तुंहिंजो हथ असां वरितो ई कोन्हे। जंहिंजो हथ वरितो आहे त उनखे मज़बूत करे रखण जे लाइ वरितो आहे, उनजो हथ असां छॾण जे लाइ कोन वरितो आहे। तव्हां असां जेको हथ मुर्शिद जे हथ में ॾिनो आहे, हज़रत रोज़े दणी रबर जो फरमान आहे त जंहिंजो हथ असां वरितो आहे छॾण जे लाइ कोन वरितो आहे, उनजे हथ खे मज़बूत करे वरितो आहे। तॾहिं हिकिड़े मखदूम साहब खे पीसे खे ख़त लिखियो हो त कि भला महिरबानी फरमाइजो क़यामत जी पारत अथव। पाण फरमायो असां हिन दुनिया में ई हुज़ूर जे उम्मत खे अकेलो कोन छॾियो आहे, सुभाणे क़यामत जो ॾींहुं थियण ते अल्लाह जॾहिं असांखे इजाज़त ॾिनी त पोइ ॾिसजां त रसूलुल्लाह जे उम्मत जी ख़िदमत कीअं करे सभिनी खे जन्नत में वठी था हलनि। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। असां हितां सॼियूं किथां बि सॼूं, असांजो मुर्शिद बि ॿुधे थो त असांजो मदीने वारो मीर बि ॿुधे थो। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इसे रोज़े दणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे जॾहिं साहिरी हे सिजो भरंदो आहे त इन जी रोशनी पूरे ज़मीन जे मथां पवंदी आहे, का बि शइ उन जी रोशनी खां ॿाहिरि कोन निकिरंदी आहे। त मुर्शिद जेको हक़ीक़त जो सिज आहे, माना जो सिज आहे, उहो बि जॾहिं उभरी ईंदो आहे त उन जी नज़र पूरी जमात पंहिंजे मुरीदनि जे मथां हूंदी आहे। तॾहिं सैयदना गौसे आज़म में फरमायो बाबा इज़्ज़त रब्बी, पाण फरमायो था मूंखे पंहिंजे रब जे इज़्ज़त जो कसम आहे, यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द। बाबू सुभानी फरमाए थो मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीद जे मथां आहे जे आसमान ज़मीन जे मथां। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इसे रोज़े वारे फरमायो त मुर्शिद जेको हक़ीक़त जो सिज आहे, मानवी सिज आहे, जॾहिं उहो उभरी ईंदो आहे त को बि मुरीद उन जे नज़र खां ॿाहिरि कोन ईंदो आहे। सॼण मुरीद जो कमु हूंदो आहे, मदद मुर्शिद जो कमु हूंदो आहे।
मुर्शिद बि ॿुधे त पोइ मुर्शिद खे विसरजे चओ सुभाण अल्लाह मदीने वारो ॿुधे त रसूलुल्लाह खे विसरजे माण्हू असां ते फतवाऊं लॻाईंदा उन्हनि जे फतवाउनि ते न लॻो जेके असां ते फतवाऊं लॻाइनि था न ख़ुदि उन्हनि जा वॾा बि सॾे करे विया आहिनि मुंहिंजी चूंकि पहिरीं हाज़िरी आहे तंहिंजे करे मां लिकाए छुपाए ॻाल्हि थो कयां वधीक अञा ज़ाहिर कोन थो कयां मता भला तव्हां नाराज़ थी पओ पर मां तव्हांखे ॿुधायां थो त देवबंदियुनि जो पीर आहे उनजो नालो आहे हमदादी इमदादुल्लाह महाजर मकी चेतो जेके नबी से जो दीदार न थींदो हुजे मां उनखे ॾस थो ॾियां कपिड़ा पाए भला खुशबू लगाए पंहिंजो मुसले ते वेहे दुरूद सलाम शुरू करे ॾे कहिड़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह कंदो साजे पासे वरी पढ़े अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह जिवे तो ये पढ़ंदो रहे हिकु ॾींहुं ज़रूर ईंदो या तो उनखे सुजाॻीअ में दीदार थींदो या ख्वाब में मदीने वारे जो दीदार थींदो वो त ईअं बि चवंदो हो ज़रा चेहरे से पर्दे को हटा दो या रसूल अल्लाह मुझे दीदार तुम अपना कराओ या रसूल अल्लाह अबा उहो सॾे थो त असां छो न सॼूं चओ सुभाण अल्लाह हाणे मुंहिंजे अॻियां इहे पर्ची अची वई आहे टाइम मुंहिंजो हाणे ॿियो पूरो थिए हाणे हिन में लिखियलु आहे सलाम वॾे आवाज़ सां सुभाण अल्लाह जो त भाई सलाम वरी वॾी सिटूं पढ़ी पाए खाए मुंहिंजी इजाज़त वञा ख़ुसूसी ख़िताब त थींदो ज़ोरदार नारो लॻायो त मां ॿुधायां चइनि यारनि खे मञो था ज़ोर सां सुभाण अल्लाह जा मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे ॾिजे सलाम हू अब सदाई पंहिंजे घरनि मां ॾींदा आहियूं अॼु रोज़े धणीअ जे लंगरीअ मां था सलाम ज़ोर सां सुभाण अल्लाह मुंहिंजा मीर खे सारे ॾिजे सलाम सारे ॾिजे सलाम ओ पंडिया दा पैगाम मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे ॾिजे सलाम पहिरियों यारो सिद्दीक़ जेको हुयो मंझगार रफ़ीक तंहिं सादिक सिद्दीक़ इमाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम ॿियो यारो उमर इमाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम जो यारो उस्मान जंहिं जमो कयो तंहिं आलिम इल्म अलाम खे मुंहिंजा सारे सलाम चौथो यारो हैदर जंहिं फतह कयो हो खैबर तंहिं आबिद ज़ाहिद इमाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम सारे सलाम ओ पंडिया दा पैगाम मुंहिंजा मोहम्मद
खे सारे दे सलाम नारे विलायत जोरा सा सुभान अल्लाह। यार जिंदा सोबत बाकी प्रोग्राम हलंदा रहंदा शान अज़मत जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं जेके खुटण वारियूं न आहिनि। टाइम मुंहिंजो पूरो थियो तो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।